तो जो नालो हुजे इंसान हुजे अज तो खमो गोलो हुजे के किथे किथे ना गोलो हुजे घटी में गोलो हुजे बनन में गोलो हुजे के तो खमो जित किथे गोलो हुजे ने भागा तू अलाए किथे भजी गयो हुजे वो वण ते वेठो जा वण ते मुखे लाहे विंदी हुजे हां हां वण ते वेठो जा वण ते हाणे तो हुजे वो वण ते टंग जी पियो जा लाहींदी हुजी हे कमण ते टंग जी पियो हुजे हा उडामण जी कोशिश कई हुजे टंग जी पियो हुजे ए टिकड़ो तू फाटल पुछो हुजे के हाण वण में तू लटको पियो हुजे हुता हाणे झापड़ में जे तो कला है सनींदी हुजा हाणे भुल नींदो हुजे हेठ ने भागा वो करतब करो हुजे उडामण जो ते वण में फांसी पियो हुजा को माण्हू घुराईंदी हुजी माण्हू घुराईंदी हुजा हा वाह जी गाल करे सनी हुजे हाणे जड़ो ढगो मुखे वणता लाहणो हुजे हाणे सजो राज गंड कंदे हुजा ए कबुल नींदो हुजे टंग भजंदी हुजे मिड़ई खैर हुजे टंग भजंदी हुजे तुंहिंजी लहंदो हुजां आस्ते आस्ते लहंदो हुजां टंग सुबुह सां भजंदी हुजे तुंहिंजी वाई त सवली कढंदी हुजी हाणे तू बबुल नींदो हुजे न अॻे त चवी आऊं त जेको हुजे हुजां के महाराणी जो हुजां ये वण ते चढ़ा माल चारा जंग छाड़ींदो हुजां हाणे कीअं लगे हाणे सहरी बाबू थियो हुजां सहरी बाबू थियो हुजे हा ईंदो हुजे अॼु ख़बर थींदी हुजे तुंहिंजी मुंहिंजी ख़बर करो तूं मूंखां मां हाणे न्यूज़ कास्टर हुजां तूं मूंखां ख़बरूं पुछंदी हुजी हिकु वण त कीअं लथो हुजे ही उॾामण जी कोशिश कई हुजे ही उॾामी ओ हिन वण में लॻो हुजां उते हिन में हे फासी पियो हुजे हाणे मूं चयो न उॾामी सघंदो हुजां न कुझु करे सघंदो हुजां हीअ कार हुजे मुंहिंजी हाणे बस मूं चयो हाणे ख़तम हुजे ही कंदी हुजे हाणे पोड़े निभागायो तूं कंदो हुजे त हुनजे करे मूं चयो हुजे अलाए कहिड़ो मर्ज़ लॻो हुजेसि मूं चयो हल सुबुह अलाए कहिड़ो मर्ज़ लॻो हुजे किथे किथे न ॻोल्हो हुजे ही उॾामण जी कई हुजे ही उॾामी वियो हुजे वो वण जे चोटी ते काबू थी हा जहिड़ो काज़ पखी वञी पहुतो हुजे तूं वरी हिते ही ॻोल्हींदी हुजी त काॾे मां हो वण में फाथो पियो हुजां तूं अंधी ही पर वण में फाथो कीअं हुजे ओ हे जो त कहिड़ो कमु हुजे ही उॾामंदो ईंदो चवंदा न हुजनि हिकिड़ो ग़रीब जो ॿार हुजे ॿियो वरी जाॾे काॾे तयारु हुजे ग़रीब तारो बि कमु उहो हुजे ग़रीब जा ॿार हाणे अमीर थी विया हुजनि ईअं बि कोन हुजनि न अमीर थियो हुजे कहिड़ो असुल न तो हिते जेको हुजे वेस पातो हुजे को न तो हिते जेको सुगुल करो हुजे साॻो मुंहुं साॻी ॻाल्हि लॻी ग़रीब पई जो हुजे ॿार अॼु उॾामंदो हुजे अॼुकल्ह उॾामंदो हुजे येशकन कंदो हुजे घोड़े जा ॾिसी करे हाणे बस इहो त घोड़ो त न लॻे जहिड़ी टरड़ी घोड़ी लॻी पई हुजी तोखे अॼु छा थियो तूं अॼु राधली न लॻी तूं अॼु मूंखे हो मिस्टर लॻी छा लॻा हो मिस्टर हा आवाज़ मां मिस्टर लॻी मूंखे मिस्टर लॻा हा माना भली लॻा हा मिस्टर ताड़ी अहिड़ी लहणती हुजां न हा मिस्टर लॻी आवाज़ तुंहिंजो अॼु मिनिस्टर आवाज़ पोइ जुकाम ॿियो टियों माण्हू खे थधि ॾिसी करे लॻी पई हुजे जहिड़ो फ्रिज में पियो हुजे माण्हू हा मिस्टर फ़कीर जहिड़ो आवाज़ थियो हुजे हाणे बस कंदो हुजे हा छो बस कंदो हुजां हिते मां वरी बस कंदो हुजां छो ये लफ़्ज़ हाणे पंहिंजी जनानी खे ॻाल्हाइण जा हुजनि पोइ हाणे मूं चयो त आवाज़ कयो ॿ सॾ कया हुजनि आवाज़ ईअं थियो हुजे हाणे निभागा मूं ॻायो हुजे मूं वॼायो हुजे हा साथियूं मुरादियूं लॻू पियूं हुजनि मिटनि जूं माइटनि जूं ॾीकरनि जूं पोइ अॼु तूं ईअं कंदी हुजे अॼु तूं रामो थी ॻाल्हाईंदी हुजे चवंदा हुजनि मर्द बीठो हुजे मां वरी जनानी थींदो हुजां न हूअं बि राज़ लॻे मर्द खां घटि न हुजे हा पर आवाज़ त अॼु तो वारा हुजनि खान साहब खर्ज में ॻाईंदो बस हाणे लेवल कंदो हुजे लेवल हा भली करे आया हुजो सजणो साथियो ॾेह लेवल थी वई हुजे हा ओ ॾेह परॾेह वारा सिंधवासी ॾेहवासी वाहणवासी झंगवासी शहरवासी इल्म अदब वारा शागिर्द हारी नारी मज़दूर जे लतीफ़ सभिनी खे सिक भरियो सलाम आवां जो पंहिंजो 2026 में साॻियो रामू बागड़ी हुजा राधा बागड़ाणी 2026 में नए साल में
अवां जी खिदमत में हाजिर थी विया हुजूं। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हाणे असां नए अंदाज़ में नए कहिड़ो रंग गुल में न हुजे इहो हा गुल साड़ी बोलो मूं चयो हाणे असां नए साल में नवां रंग नवां अंदाज़ सां गॾु जे खिदमत में हाजिर हुजे। हाज़िर थी विया हुजूं। गुज़िरियल सालनि में असां ॾाढियूं गुरबतूं ॾिठियूं हुजनि। हाणे वरी असां इहा कोशिशि कंदा हुजूं त अमीरात ॾिसंदा हुजूं। हा असां पोइ त ॾाढा गुरबत वारा ॾींहं ग़रीबनि सां गुज़ारियो हुजे। हाणे असां जेको हुजे पंहिंजे सहूर खे जेको आहे सो मज़बूत बणायो हुजे, सोचो हुजे माना ग़रीब सां गुज़ारो हुजे। गुरबत में हाणे छा करी हाणे ग़रीब खे छॾे करे अमीर थींदा हुजूं। अमीर हा उहो कीअं थींदो हुजे, तरक़ी कीअं थींदी हुजे, थोरो ॿुधाईंदो त हुजे न। साईं शाबाश चवंदा हुजनि त अमीर थियण खां अॻु ई कंहिंखे ॿुधाईंदा न हुजो। हा पोइ तूं बि थियो हुजी हा पोइ सलाह त ॾींदी हुजे न। न पोइ अहिड़ा फ़क़ीर पुॼी अचनि अधु ॾींदे ए हुजे। बसि इहो जेको हुजे न लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो हुजी। हा हा पोइ अधु ॾींदो हुजे, जरो ॾींदो हुजे, पोइ दोहरी ॾींदो हुजे, पोइ कोको ठाराए, पोइ वरी मां साॻियो ग़रीब थी वेंदो हुजां। अड़े निभागा पंहिंजी जनानी ते माण्हू खे ख़र्च करणु खपंदो हुजे। इन में जेको हुजे न मालिक बि राज़ी थींदो हुजे। अञा बि तोखे जेको हुजे न ईअं गंज ॾेई छॾींदो हुजे। हाणे हिन ते बि ख़र्च कंदा हुजूं। पोइ बाक़ी हाणे छा त ख़र्च करे हिन मोह ते कंदो हुजे। हाणे हिन ते हाणे ख़र्च जड़ी न हुजे। न बाक़ी छा हुजे। हा हाणे तूं बसि रुगो दखीअ में विझी रखण जड़ी हुजे। अहिड़ी सोटी लॻंदी हुजे न दखी में तोखे विझंदी हुजां, लेटरो में विझी बाह ॾींदी हुजे। हा बसि वाछू न टेड़ींदो हुजे। हूअं जो चवंदा हुजनि त अब हाणे इहो दिलि पंहिंजी दखीअ में विझी रखंदो हुजे। मूं चयो राधुलीअ खे दखीअ में विझी छो रखंदो। दखी में विझंदो हुजी? संभाल राधुल जो अञा बापू वेठो हुजे, राधुल जो सिकील जो भाराणो वेठो हुजे, घणी घणी करे हिन हली वेंदी हुजां, वेठो हुजी। राधुलीअ जो ही मिस्टर ऐं इहो जनाब ऐं हसबैंड साहब वेठो हुजे उर्फ मुड़सालो। हसबैंड हा हाणे बेल्ट हुजे। तो मिस्टर उर्फ रामू बागड़ी यूआर लवली हसबैंड के जो यो पेंट हुजे या हा हसबैंड छाजी हुजे या कपड़े जी हुजे, उन जी हुजे, बोरी जी हुजे, बाफ्ते जी हुजे, छाजी हुजे? ओ मिस्टर ज़हनी गरीब सौर जी गरीब हुजी तूं थी अरे वई। छो सौर जी गरीब हुजा चिट्री ॻाल्हि कंदो हुजे न। हसबैंड माना तुंहिंजो मुड़सालो। इहा ॻाल्हि कंदो हुजे न सिधी सिधी। हाणे वरी हसबैंड अंग्रेजी नए साल में असां बि अंग्रेजीअ जा बि कई वाजट वॼाईंदा हुजूं। तूं त घणो कुझु कंदो हुजी पर हाणे चवंदा न हुजनि के वस न हले। न तो अंग्रेजीअ जा बि कुझु वाजट वॼाईंदा हुजूं इहो जो वस हल। मूंखे बि सेखारींदो हुजे। हा कलाम हाणे तूं वरी कलाम हलाईंदा तोखे वरी अंग्रेजी सेखार। तूं घर जा खाधा पचाइण सिखंदी हुजे। खाधा त ॾोकड़ बि कढण सिखंदो हुजे। हा ॾोकड़ नए साल में खीसे में छा थियो हुजे? कोशिशि करूं कोशिशि हा एसि ताईं असां कलाम हलाईंदा हुजूं। अबा सभिनी खे सिक भरियो सलाम। असां फेसबुक ते लाइव हुजूं, यूट्यूब साॻियो चैनल हुजे, मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, उनखे अवां सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो, लाइक बि कंदा हुजो, शेयर बि कंदा हुजो। उन में जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी लाॾा लोक गीत या राम राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम इहो अवां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते। पर हा इहो नंबर हलंदो हुजे न त अवां फोन कॉल कंदा हुजो। 2026 में जेको हुजे रामो राधा अवां सभिनी जे फोन कॉल जे इंतजार में बिठा हुजनि। हा बाक़ाइदे कड़के सां ठकाव सां असां हाणे 2026 गुज़ारींदा हुजूं। पर हा 2026 में भलो गीत हुजे, किन माण्हुनि जे को वाइदा वफ़ा न थिया हुजनि त उन्हनि जे लाइ भलो गीत हुजे। साज़िया मारवी जो आवाज़ कयल कोल वाइदा विसारे हलो वै, कयल कोल वाइदा विसारे हलो वै, ॾई प्यार पहरा, ॾई प्यार पहरा विसारे हलो वै। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। राम ओ
असां तव्हांजी ख़िदमत में हुजूं हाज़िर 2026 थियो हुजे आगाज़ ऐं असांजा रंग रूप नवां अंदाज़ सभिनी जे हुजनि साम्हूं। हलो वालेकुम नमस्कार सलाम। हुजे अदा हैदर छा हाल हुजे खुशू जो चाकू जो अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर हुजे। नए साल जो तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। तूं इहो 2026 में बुआ तूं असां सां गॾु हुजी ग़रीब। हा बिल्कुलु गॾु हुजे तव्हां सां, ॿारनि खे छॾिबो थोरी। हां शाबाश। 26 थींदो हुजे या 27 थींदो हुजे पर पंहिंजा हिक ॿिए सां गॾु हुजनि ईअं न था। असांजा बिल्कुलु गॾु हुजनि, हिन में मोहबत प्यार सभु वधंदो आहे न। हा बिल्कुलु सही। ॿियो ख़ैरु हुजे, ठीकु हुजी, चङो भलो हुजी, तबियतूं बहार हुजनि, ॾे हुजे परॾे हुजे, सभिनी दोस्तनि खे सलाम हुजे। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। सभिनी खे सिक भरिया सलाम ने वॾी वॾी महिरबानी लख सभिनी खे सलाम कुर्ब। ॾींदा हुजो कुर्ब मोहबतूं अवां जूं। हा मोहबतुनि जा ॾेह जेके हुजनि अवां सभिनी खे इहो ॿुधायूं त असांजे जेके हिन जा ग़रीब खाने जा उहे रंग ॾिसो त हीअ असीं आहिस्ते आहिस्ते चवंदा हुजूं त थोरो असां नए क़दम ॾांहुं को अमीर क़दम खे पुराणा जेके हुजनि उन्हनि खे भित में हणंदा, असां सिधा कंदा, नवां लेपा कंदा, अॻिते वध। हलो 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 वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कहिड़े शहर खां अदा? मामा रामू, नए साल जूं लख लख मुबारकूं ऐं वाधायूं, खोड़ सारियूं ख़ुशियूं अलाह सां अता फरमाइजो। मामो फज़ल खैरपुर वारो। मामा फज़ल खैरपुर वारो। छा हाल हुजे? ख़ुशि हुजो, चङा भला हुजो। अलाह जा एहसान मालिक जा कुर्ब तव्हां ख़ुशि हुजो। सभु ख़ैर हुजे। ख़ैर लॻो पियो हुजे, तव्हां ॾे ख़ैर हुजे। सभु ख़ैर हुजे जी, सदा सलामत हुजो। तव्हांजो सलामत रहियो आहे, पंजवीह बि भलो गुज़रियो, 26 अञा भला रंग लॻा पिया आहिनि ऐं तमामु बहितरीन। ऐं 26 में असांखे कीअं ॾिठो हुजे इहो ॿुधाईंदो हुजे। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॼण कोटड़ी पुल ते सुहिणो शहज़ादो ॾिठो आहे। ऐं बस अवां जो साथ हुजे त पोइ इहे अवां सां गॾु हुजऊं। अलाह जो साथ, अलाह जी महिरबानियूं, अलाह जूं नेमतूं। मामो रामो ग़रीब जो ॿारु न, ग़रीब जो ॿारु ॿियो बिजलीअ में न विझंदो आहे, सफ़ा नेक माण्हू आहे, निमाज़ी माण्हू आहे। हाई साहब फ़क़ीर माण्हू हुजे, असांजो कहिड़ो कमु हुजे बिजलीअ में हथ विझण जो? असांजो कहिड़ो कमु बिजलीअ में न विझूं, असांजो कमु आहे फ़क़ीर लॻे सां गॾु हलणु। असां हिकिड़ी बिजलीअ में हथ विझो हुजे उहो अञा ताईं सड़ंदो हुजे। हा हिते त वरी हुनजी बि खिल बंदि न थींदी हुजे, ट्रा ट्रा ट्रा। ओ मामा रामू जी करां। हे बिजली बाबा न आहे, मामी जी हिकिड़ी बस वारी जी तोसां गॾु साथ निभायो अथई ऐं 26 महीना वधीक कलाकंदो हलंदो। बाबा हे हो कलाम ॿुधो जे, जिन छॾे भूत छॾे भूत छॾे मान छॾींदो आहे। माना तुंहिंजो मतिलबु छा हुजे? माना तूं जॾहिं बि ईंदो हुजे रगो झेड़ो कराईंदो हुजे। हा न मामी झेड़ो छो, मां त तव्हांजो थो कयां त मामी भाग वारी अथई। हाई साबाज। हा भाग वारी अहिड़ी जो वॾियूं सलाहूं ॾींदो हुजे भाणे जो। हा पोइ ॾींदो हुजे। बाबा मामी तोखे पली खाराए थी, मखण खाराए थी, बुसरी खाराए थी, पापा बिस्कुट खाराए थी, ॿियो छा खपई? मामे को बि मुंहिंजो ख़्यालु कोन रखंदी हुजे। न न ख़्याल न रखंदी हुजे, तॾहिं अहिड़ो तंबूरो थी वियो हुजे। इहो असां पंहिंजे हाल में अहिड़ा हुजो, असां फ़क़ीर माण्हू बसि तव्हां खिलंदा हुजो न, असां कमायो हुजे। न बाबा मामी तुंहिंजो ख़्यालु रखे थी तॾहिं त मस्तु लॻो पियो आहे न। न काॾां इहो बसि इहो रुॻो ॿुधंदो हुजी, बाक़ी खाई रहो। अलाह साईं तव्हां ख़ुशि रखंदो, तव्हांजी टीम खे महिरान जा रंग अञा भला थींदा था वञनि। वाह वाह। ऐं हाणे असांजी अॼु रिक्वेस्ट क़बूल कयो, अॻ में न कई हुयव, असांखे कलाम ॿुधायो महिरान जे सीज़न 1 जो कहिड़ो आहे अरमान अजीबन जो, मूंखे नाल ॾिने आऊं। हा हा इहो सीज़न में कोन हुजे, इहो अॻु जो हुजे। इहो तव्हांजे हलंदो आहे, हाणे चैनल ते हलंदो आहे, 8 5 सुबुह जो हलंदो आहे। हा भले, हा जेको 3 ॼणा बीठा हुजनि। हा मां ॿ आवाज़ आहिनि, अची फनकारा जो बि, फनकारा जो बि राशिद हैदरी ॿी हुजे थी, ॿी हुजे। खंभा वार कुलनि ते छोड़े छॾियाऊं, नाल नानी आऊं। हाई साहब हाज़िर हाज़िर ज़रूर ज़रूर ॿुधाईंदा हुजो। वॾी महिरबानी, सभिनीनि खे सलाम कुर्ब मोहबतूं। उहे 3 रागी हुजनि, 3 2 in 1, 3 रागी हुजनि, को चपड़ी ते हुजे, राशिद हैदरी हुजे ऐं 3 वरी सिंगर हुजे। हा शाबाश उहो हुजे।
ओ टिन जो कमाल हुजे ॾाढो सुहिणी हो जेको हुजे आवाज़ ऐं हिते अंदाज़ वरी मिन जो कमाल हुजे हा वॾो कमाल हुजे असांजो हाणे ॿियो हिते छा हुजे? असां हिते दुकान खोलियो जो न सभिनी पोइ खे सामान वाचूं छो माना हीअं ट्रेड़ींदो हुजे अॼु केॾे टिड़ियूं नए साल में माना इहो नओं सिको हुजे केॾे वयूं हुजनि ऐं हीअं हीअं कंदो हुजे केॾे वयूं हुजनि इहा वात मां कली कढी पोइ ॻाल्हाईंदो हुजे कली कोन हुजे अलाए पोइ चाबा ॾींदो हुजे रुॻो अम्मा हिते बि ॻोल्हींदी हुजे त रामलो पंहिंजे मूं कुझु खाईंदो त न हुजे ॾाइण हिते बि वात में बि ॾाइण न हुजां पोइ ॾिसंदी हुजां तोखे हिते बि ॾिसंदी हुजे त वात में कुझु हुजे न खाईंदो त न हुजे अलाए मूंखां मूंखे अॻे कहिड़े मथां हो जीअं अहिड़ो खीसे मां कढी कढी वात में विझंदो हुजी फकींदो हुजी हुजी त तूं ॿेड़ो हाय सफ़ा का हो हुजी वारीअ में रहंदी हुजी या बुख ते जो वात में बि नज़र हुजे जॾहिं हाणे वारी में जेको रहंदो हुजे उहो बुख ते हुजे न पोइ वारीअ में को अकुल हुजे इहो हा वारी वारी में त पोइ इहो ॾिसंदो हुजी मारवाड़ा बि रहंदा हुजे ओ मारवाड़ा न हणंदी हुजां हिकिड़ी लठ अहिड़ी खे यादि कंदो हुजी बसि रुॻो लच्छूं ई हणजांइ को कुर्ब कहाणी न कजां कहिड़ी कुर्ब कहाणी कंदी हुजां हाय सुबुह सुबुह साण कहिड़ी सोच करे पहुती हुजां कि अॼु रावण सां जेको हुजे कुर्ब जी कचारी कंदी हुजां मोहबत जा ॿोल ॿुधाईंदी हुजां निभाग वरी वण में फाथो पियो हुजे पोइ मूं कोशिशि कई हुजे त मूं चयो नए साल में नओं अंदाज़ कंदो हुजां पाचो फासी पियो हुजे वरी पांचो हा सवेर ॿाह फाथी हुजे हींअर पांचो पोइ हिन जो थोरी न- देरि खां पोइ चवंदो हुजे शेपर फाथो हुजे हाणे उहो फासण जड़ियो अलाह कहिड़ी ख़बर हुजे हाणे तोसां कहिड़ो मुंहिंजो सपर फाथो हुजे या पाचो फाथो हुजे अरे उहा दिलि फाथी हुजे दिलि अकुल जी ॻाल्हि कंदी हुजे दिलि फाथी तूं हुजे मिस्टर लोटी तोखे माना अकुल खे लोटी पोइ माना अकुल जी का ॻाल्हि हुजे तूं ही मूं त सिधियूं न न कंदी लोटी छा हुजे इहो इहे सिध दुनालियूं सिधियूं न कंदी हुजे मूं न इहो छा ॻाल्हाईंदो हुजे अलाए छा ॻाल्हायो हुजे ख़बर न हुजे खानदाणी हुजे पोइ हीअं हण कोड़ो त भई हेॾे बजाए हीअं हलियो वेंदो हुजे चङो थियो हुजे हा पर ठका थियो हुजे ठकाव न थींदो हुजे पोइ छा थियो हुजे ठका वारो कमु ख़राब हा हुजे सही पोइ हाणे भला हलंदा हुजे वरी सुहिणो हिकिड़ो गीत हुजे ऐं आदे फरमाइश कई हुजे सो इहो सुहिणो अंदाज़ हुजे रासद हेदरी ऐं साथियुनि जो आवाज़ हुजे इनखे अवां ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं राम बाबा कीअं हुजो सभु ख़ैरु हुजे ठीकु हुजे चङा भला हुजे थधि खां बचाव हुजे जनवरी महीनो हुजे रोडनि रस्तनि ते वॾो धुंध हुजे धुंध खां ड्राइवर ॿाहिरि बचाव कंदा हुजो तव्हां जेके सफ़र कंदा हुजो उहो बचाव कंदा हुजो हा छा थियो हुजे ॾिसंदो हुजी त सदोरी थी हुजी रुगो हितां ॾिसंदो हुजे बसि हा ॾिसंदो हुजे हिकिड़ी फोन कॉल हुजे वठंदो हुजे ईअं बीठी हुजे जहिड़ी ॿिली दर खां मुंहुं कढियो बीठी हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था बशीर अहमद ज़रदारी शहर काज़ी अहमद खां अदा छा हाल हुजे बशीर अहमद ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं ॿार ख़ुशि ख़ैर अमन नए साल जूं मुबारकूं हुजनि ख़ैर मुबारकूं अव्हांखे बि मुबारकूं हुजनि सभिनी काज़ी अहमद वारनि खे ख़ैर मुबारकूं ॿियो ख़ैर लॻो पियो आहे ॿियो ख़ैर लॻो पिया रंग खे ख़ैर हुजे अदा तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे ख़ैर अमन अॻे अॼु तुंहिंजी निड़ी वेठल आहे हा इहो टकोर कंदी हुजे चयो हुजे मां त चांहि ठाहींदी हुजे थधि लॻी पई हुजे न अदा थधि जो ज़ोर थी पियो हुजे थधि खां बचे न थी अब आहे काॾा हे उहा ॿारनि वांगी हुजे जेका थधे पाणी में हथ पोइ जो आयो खाए छॾियो हुजे थधि में पोइ गिह वारी या भाॼियूं खावाई पोइ थधियूं पोइ हिनखे केॾा इहो हिनखे माण्हू अदा पोइ छा खाईंदो हुजे जेको अचे बिस्मिल्लाह हुजे
गरम शयूं खाना थी सियूं न खा सियूं अदा पोइ ॾोकड़ ई न कढंदो हुजी अहिड़ो हुजी तूं हाणे वेही न कर सखी आहे असांजो मामो हा ॾिस त सही अदा ॾोकड़ न ॾींदो हुजे मूंखे ख़बर हुजे न भाऊ अदा अहिड़ी जनानी घर में माना कॾहिं बि मर्द साईं लिंगे नज़र न ईंदो हुजे माना शुक्र कोन अथव शुक्र करे न हाई शाबाश शुक्र न हुजे शुक्र छाते कंदा हुजो अदा हा। छाते शुक्र करो हेर गोठली चाह हुजे को पापो बि न वठी ॾींदो ये हुजे राति जो अदा हे राति जो जेको जे ठिकर खाईंदो हुजे सुबुह जो काठियुनि वारो जेको हुजे उहो खाईंदी हुजे बसि हिन महिल चांहि पीअंदी न, न, हुजे पोइ तूं हवा ते खाईंदो हलंदी हुजे। हे हवा ते हलंदी हुजे हा तव्हांजो कुर्ब ॾिसी असां ख़ुशि थी विया आहियूं कुर्ब ॾिसी ख़ुशि थी वियो जी हा असां घर में ॾिसूं पिया टेलीविज़न तव्हांजो कुर्ब बहुत भलो आहे बहुत असांजो कुर्ब बहुत भलो आहे असां पाण में खिलूं ॻाढ़ायूं जहिड़ो जप वरी असां पाण में ठही वञूं वरी पाण में हुजूं न अदा हा असां घर में टेलीविज़न तव्हांजो ॾिसूं पिया प्रोग्राम सभिनी खे सलाम सलाम चवंदा ॾींदा हुजो सभिनीनि खे कुर्ब वॾी मोहबत अदा महिरबानी लख थोरा कुर्ब वांजा हुजनि बहुत कुर्ब हुजे असांजो हाणे तुंहिंजो बहुत न। कुर्ब हुजे बहुत छा बहुत कुर्ब ॾंद न कढंदी माण्हू हुजे खे खिलण खपंदो हुजे जवाब ॾींदी हुजे न सां रत वधंदो हुजे हा हा पोइ तुंहिंजो त बाक़ी हाणे सॼो ॾींहुं तूरी जहिड़ो मोह करो बीठा हुजूं पोइ तुंहिंजो त न वधंदो हुजे इहो लकुण न हणंदो हुजे अख न निकिरी पवंदी हा, हुजे तुंहिंजो सुबुह त सुबुह तुंहिंजो त अॻे नजरूं हणंदो हुजे तुंहिंजो त साड़ में सड़ी वेंदो हुजे तुंहिंजो त वधंदो न हुजे नजरूं हणंदो हुजे नजरूं सुबुह सुबुह नजर हणंदो राधली हुजे तोखे नज़र लॻे नजर त लाही थी हुजे किथे हुजे अची किथे हुजे ओ तोखे नज़र लॻे छो न लॻे खोड़ो ई न लॻंदो हुजे छो न लॻे हाणे हेड़नि खे नज़र कीअं लॻे बाक़ी तोखे लॻंदी हुजे हुनखे चवी बुह खाईंदी हुजे आऊं त बुह खाईंदी या तूं रगो पलाल चटींदो हुजी मां त मानी खाईंदो हुजां चांहि पीअंदो हुजां बुसरी खाईंदो हुजां तूं सभिनि खे इहो चवंदी त मिड़े रामले जी मां ॻाल्हि ॿुधाई नालो खणंदो हुजी वरी ओघराई ॾींदो हुजी सुञा कॾहिं पैसा खिसे मां न कढिया हुजनि अचे राधुल को किलो मखण जो घुराईंदी हुजे मां को अहिड़ो तरड़ो न हुजां जो 24 कलाक कढी ता त मुंहिंजा खीसा भरिया पिया हुजनि न पोइ मूंखे त ॾींदो हुजे हा, न न, पंहिंजी इहो- जनानी खे त ॾींदो हुजे न असां अहिड़ा को तरड़ा बि न हुजूं तरड़े जी कहिड़ी ॻाल्हि हुजे माण्हू पंहिंजे घर ते पंहिंजी जनानी गानो हलाईंदा हलाईंदो हुजे अब आयो कलाम आयो हुजे महिराण स्टूडियो जो सीज़न 2 जो नओं कलाम आयो हुजे आयत शेख गाईंदी हुजे अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम अगर तुम मिल जाओ अब देखते हैं मिलता है या नहीं मिलता ये तो हमारे कौन मथे में जमाना छोड़ता है वरी कौन आता है सो इहो तव्हां ॾिसंदा ए वधी हे साफ़ कदी हुजे चाह जी पई हुजे उन खां पोइ ख़बरूं हा हुजनि पोइ सारे ख़बरूं बि ॾिसंदा हुजे पोइ वापसि ईंदा हुजे राम हिकु नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां गांवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हेलो हेलो अबा केरु कहिड़े शहर खां बा हेलो अबा केरु कहिड़े शहर खां हेलो अस्सलाम वालेकुम 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 सलाम सलाम। हुजे अदा नालो ॿुधाईंदा हुजो अदा गुलाम दरगाह चले नवाब शाह अदा इहो तुंहिंजे मोबाइल में स्कूटर किथां अची वियो हुजे वॾी महिरबानी हुजे फोन में जहिड़ो अलाए स्कूटर छाजो आवाज़ लॻो पियो हुजे अहिड़ो
फोन में जड़ो स्कूटर अची वियो हुजे त बस पोइ मतां ईअं त न हुजे की स्कूटर ते वेंदो हुजे चयो हुजे की राम राधा खे यादि कंदो हुजां। हा याद त भले कंदो हुजे पर अॼुकल्ह त असां मोबाइल में बि बीठा हुजूं न, हा मोबाइल में भी बिठा हुजूं। अगर तुम मिल जाओ जमाना छाउण देंगे हम, अगर तुम मिल जाओ। बेसुरो आवाज त न कढंदो हुजी बेली हे ॾिसंदो हुजी यार हे ॾिसंदो हुजी। अगर जो बिनती करां अगर मिल जावे ना तो फिर तुमको मैं देखूंगा। हाँ मिल जावे नहीं तो अगर तुम मिल जाओ फिर इसको देख लेंगे हम। हाँ हमको वरी तू क्या देख लेगा। हेलो पटिया हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा केर कड़े शहर का खैरपुर मीरस का फरजाना अंदर खुशो जो अदी चंगियूं भलियूं अदा तव्हांखे अदी राधा खे नए साल जी मुबारक। खैर मुबारक हुजनि। हुजे अदी तव्हांखे बि खोड़ सारी मुबारक हुजनि, ख़ुशि हुजो चाक हुजो। हा सॼी टीम खे मिली वयूं हुजनि। पर तव्हां बि पंहिंजे सॼे घर जी टीम खे ॾींदा हुजो। जी अदा प्रोग्राम कीअं लॻे महिराण टीवीअ जा रंग कीअं लॻनि? ॾाढो प्यारो थो लॻे, तव्हांजो लिबास बि ॾाढो प्यारो थो लॻे ऐं ॾाढो शो सुठो आहे, ज़बरदस्त आहे। 2-3 हफ़्तनि खां कॉल कयां पई तव्हां कॉल ई अटेंड न कंदा आहियो। अब ईअं कीअं असांजे नए साल में असां चयो त को असांखे इहो मयार न ॾींदो हुजे, आख़िर मयार असांखे मिली वई। गुज़िरियल साल जी मयारूं ख़तम, नए साल खां शुरू। हाई शाबाश अॼु काल लॻी वई हुजे अवांजी। तव्हां मोहबत सां कॉल कंदा हुजो न, हर हफ़्ते लॻी वेंदी हुजे। अदा तव्हांजे हुनजे शो जे ज़रिए मुंहिंजा ॿाहिरि पिया काज़ीअमन में रहंदा आहिनि, उन्हनि खे बि नए साल जी मुबारक। उन्हनि जा नाला खणंदी हुजे जेके काज़ीअमन में तव्हांजा भाइटिया रहंदा हुजनि। अदा ज़ुबैर वॾो भाइटियो आहे, ज़ुबैर, राशिद, ज़ाकिर, वहीद, जानी ऐं जेकी 6 भाइटिया आहिनि मुंहिंजा नाराज़ आहिनि, बहरहाल पोइ बि यादि आहे। अच्छा नाराज़ हुजनि त ज़ात त खणंदी हुजी त न्यापो त उन्हनि तो फरज़ाना उनड़ अदिया नाराज़ न थींदा हुजो। नाराज़ फरज़ाना का जेके न बाबा जे नाराज़ हो फरज़ाना का जेके उनजा भाइटा भाणेजा पंहिंजा मिट माइट नाराज़ हुजनि त यार पर्ची पवंदा हुजो। हाओ बस इहो चइबो हुजनि त केरु उठल हुजनि त वञी पाण बि परचाइबो हुजे। बस लख थोरा पर्ची पवंदा हुजनि, तूं बि चवंदो हुजे। हा बाबा पाण वञी परचाए मतां रुठो ई रहिजी वञे सो रुठल ॾे वञिबो ज़रूर, पर कंहिंजो हिसाब हुजे त हुनखे ॾिबो पर्ची पइबो। कीअं हे पुफी हुजे कीअं यादि करे कि मुंहिंजा भाइटा मूंखां नाराज़ हुजनि। न पोइ हुन में हो मूंखे पोइ यादि अचे न अबाणनि जा सारियो सांग ईअं वेठो आउं हिते वेठी रोज़ रुआं हाय ओॾे मुल्क मोकल त मुल्क वञा वञी मिलां साण मार अबाणनि जा साह मुंहिंजे में पल पल पूर पवन और दिली मोकल ॾे त मुल्क वञा मिलां साण मारुनि। फोन हुजे। हेलो हेलो साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं गुलाम नगर का चली नवाब शाह तो सामरा धुला वालो हाल थियो हुजे छा? साईं ॿियो कहिड़ा कुझु खैर खैर लॻो पियो हुजे। अदा तव्हां कुझु चाक चङा भला अदा सलेमानी पीअंदो हुजे। सलेमानी अजी राजा कहिड़ो गलो वेही वियो आहे गलो। हा पोइ एॾो ज़ोर ॾेई न ॻाल्हाईंदो। सलेमानी पीअंदो हुजे भाऊ, सलेमानी मूं बि पीती हुजे। देवाजी राजा खैर लॻो पिया कुझु? खैर लॻो पियो हुजे, गले खे टाको रखंदो हुजे। वॾी महिरबानी। नवाब शाह जो मूंसां मिलो ज़रूर। हाओ बा नवाब साहब तो ज़रूर ज़रूर गोले लहती हुजां अदा। हाओ बा हाओ नवाब साहब तो सां मिलूं ज़रूर, वॾी महिरबानी हुजे। हाय हाय वॾी महिरबानी। रगो राधुल जो न हुजे, गले जो मसलो थधि वधी वई हुजे तंहिंजे करे इहो हर घर में लॻो पियो हुजे। नवाब साहब चवंदा बस सी हुजे वॾो, हिते वरी कहिड़ो घटि हुजे, कुल्फी जमंदी हुजे। सुबुह जो धुंध अहिड़ो हुजे, गाॾियूं धुंध, इहो ड्राइवर ॿाहिरनि खे बि ख़्यालु करणु खपंदो हुजे। हले वरी ड्राइवर जेके हुजनि उहे त वरी ख़्याल ई न करनि,
करनि सो भाऊ ईअं न कंदा हुजो गाॾी ते थोरी ब्रेक लाज़मी हुजे पंहिंजी ज़िंदगी जो बि ख़्यालु कंदा हुजो जेके तव्हां सां गॾु मुसाफ़िर हुजनि उन्हनि जो बि ख़्यालु रखंदा हुजो हा उन सां वरी पोइ इहो थींदो हुजे सभिनी जो भलो थी पवंदो हुजे ऐं सभिनी जो भलो थींदो हुजे सम्झो त माना तव्हांजो भलो सो हाणे वरी तव्हांखे वठी हलंदासीं अहिड़े भले कलाम ॾांहुं वाह ऐं अॼु बि चयो हुजे त पोइ दीबा सर जो आवाज़ हुजे वाह वाह अॼु त ओ मूंखे बि जिते वणे। मुंहिंजा मारू अड़ा जिते मुंहिंजा सांगीअड़ा उमराऊं विंदड़ो पुछां थी अला जिते मुंहिंजा मारू अड़ा सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशह जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकु दफ़ो ॿीहर अवां सभिनीनि जी ख़िदमत में रामो ई राधा हाज़िर थी विया हुजनि अब हिकु दफ़ो ॿीहर भली आया हुजो ख़ुशि हुजो न ॿियो ख़ैर हुजे थियो हुजे हल थधि में वर्ज़न सभु करणु ज़रूरी हुजे पर तोखे साथ थो हुजे हल अहिड़ो मुंहुं चो त डानस थो करां को सफ़ा अंग्रेजी महल हा हा मुंहुं चो अॼु को हीअं थो करां को पोइ त असुल जेको हुजे हमरा खां वाई न निकिरंदी हुजे थोरी ओ चांहि ठाहींदी हुजे सलेमानी माना इहो डानस कई हुजे वरी नुस्कान चांहि जो थींदो हुजे सलेमानी ठाहींदी कारी चांहि ठाहींदी हुजे हा ठाहींदा हुजूं ओ थकिजी पियो हुजे न थकियो हुजे त चांहि कहिड़ो हिते तो रंपो कयो हुजे कहिड़ी तो हिते गुॾ कढी हुजे कहिड़ो तो गाह जी भरी खई हुजे कहिड़ो काठनि जी भरी खई हुजे थकी पियो हुजे हे फन पेश कयो हुजे जॾहिं हुजी जा छा करो हुजे हे फन अहिड़ो पेश करो हुजे लॻो तो करो हुजे बाक़ी असां त पकोड़ा तरिया हुजनि हलो रामू राधा सलाम अलैकुम नओं साल मुबारक ख़ैर मुबारक हुजे तव्हांखे बि अदा मुबारक हुजनि यार 2023 में तो भलो कर पा उडामी में मते हा वाह उडारांगे बस उडामी पे दे हा बस पोइ ॾिसंदो हुजी त अञा 26 में असां मथे हवाउनि में हुजूं ना हवा उड़ रही वडा ट्रपा में होती पोइ ॾिसंदो हुजे सीएनजी भराई हुजे नई अदाई हो तॾहिं उडरंदो हुजे अजियो खुशी में गानो ॿुधाइजो हा ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो या पेट्रोल पीतो हुजे छो अलाए हे उडरंदो हुजे पोइ असांजा बि कीअं कीअं थियो हुजे इहो असां बि वॾा आहियूं करूं कमाल माना इहो तूं कमाल करो हुजे इन करे त आंधी सुबुह सां वण में वञी टकी वहे तॾहिं त चवंदी हुजाए न ईअं न कंदो हुजे पोइ चवंदा हुजनि हिकिड़ो ग़रीब जो ॿार ॿियो बिजलीअ में हथ तो तारो कम बि उहो हुजे पोइ वण में कीअं टंगो हुजे बिजलीअ ऐं जे वण न हुजे त हिकिड़े मुल्क वञी बिजलीअ खां वधीक त तूं हुजी तो में माना हथ विधो हुजे त बिजलीअ जी परवाह ई न हुजे 24 कलाक घर में त नचे वारा कम न कंदी हुजे न अञा बिजली वेंदी हुजे त खंभे में को लाइट न हुजे हिन में त 24 कलाक चिणकूं हुजनि शुक्र कंदो हुजे पंहिंजी लाइट हुजे असांखे हाणे बि भिट साह में हिकिड़ो पोड़ो चढ़ियो हुजे खंभे ते त मुंहिंजी शादी कराईंदा हुजो न त ॾींदो हुजां तार में हथ पोइ लाइट हुजे ई कोन वरी लाहे आया हुजनि हाणे इहो बि कमु ॾुखो थी वियो हुजे हलो 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 वाह वाह विया वॾो गोड़ो लॻो पियो हुजे घर में को मसलो हुजे कि शादी जा ॾींहं ॿधंदा हुजनि हा हा को सलाह को छा हुजे को सलाह सबूब हुजे हा उहो हुजे ज़रूरु सो असां नए साल में हुजे
पर है 2026 में। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हो जादा केर कड़े शहर का दा मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद का। छाल हो जादा खुश हो जो चंगा भला हो जो 26 में बाबा हाजिर थी चुका हो जो। हाँ हाल भी भला न 26 में हाजिर थिया आहियूं। अल्लाह जी मेहरबानी आहे ठीक बि आहियूं। तव्हां कीअं था ठीक आहियो तबियत सही आहे? असांजो जो हाल हो जे पेश पेश पिया पिया नाल हो नाल जे हुजे। अवां ॾिठो हो जे असांजो रंग बि अंदाज़ बि। हाँ नए साल जो तव्हांजो रंग बि नए क़िस्म जो हुयो असांखे वणियो ॾाढो। घोड़े ते जेको तव्हांखे ॾेखारियो अथनि चढ़ियल वरी अधी राति तव्हांखे सॾु थी करे ऐं वरी मथे हवा में उॾामी थो इहो ॾाढो बहितरीनु अंदाज़ लॻो तव्हांजो। बसि पोइ असां ॾिसंदा हुजो त अवां ॾिसंदड़नि जे लाइ कुझु न कुझु मिड़े कोशिशूं वठंदा हुजूं। हा ॿियो हाणे नए साल जूं जेको आहे सो प्लानिंग माण्हू करे तव्हां अलाए कई आहे अलाए न असां बि कई आहे आवाज़ त अलाह कंदो सुठे नमूने सां गुज़रे। पोइ असां इहो नए साल जे तयारीअ सां गॾु इहो ॾिसंदो हुजे न त मथे हवा में उॾामंदा हुजूं कम कंदा हुजूं माना इहा का न का नए साल जी असांजी तयारी हुजे। शुरू करी हुजे। हाउ हा बिल्कुलु इहो अंदाज़ तव्हांजो वणियो। माना इहा उॾामण जी निशानी आहे त तव्हां अॻिते तरक़ी जे तरफ़ आहियो अॻिते वाधारे जे तरफ़ आहियो अॻिते बहितरी जे तरफ़ आहियो। हाई शाबाश इहो बहितरीअ जे तरफ़ माण्हू ईअं वेंदो हुजे पंहिंजे मक़सद में अटल हुजे। कोशिश कंदो हुजे त कामयाबी मिलंदी हुजे न अदा। हा दी बिल्कुलु कोशिशि खां सवाइ कुझु कोन्हे अॻुवाट सोचण खां सवाइ कुझु कोन्हे। जेको अॼु बि जिपो कुबोत ज़ाहिर आहे उहो 6 महीना त खाईंदो न। माना इंसान बि पंहिंजे बालकनि खे असां तइलीम सुठी ॾियारींदासीं अॻिते हू कुझु न कुझु थी पवंदा त माना हुननि जो वक़्तु सुठो गुज़रंदो। अब हाणे इहा त ॻाल्हि हुजे त तालीम सां गॾोगॾु असां वटि ॾिसंदो हुजे त सॼो ॾींहुं फेसबुक ते रुॻो हिक ॿिए सां बाबा जहिड़ा जुटिया पिया हुजनि वरी इहो ॾिसंदो हुजे त बाबा मज़ाह वारा माण्हू उन्हनि जा बि पाण में जहिड़ा झटा बाबा सभु को पंहिंजो कमु कंदो हुजे सभु को पंहिंजी विख अॻिते वधाईंदो हुजे। झटे में छा हुजे? हा पंहिंजी हा हा दी बिल्कुलु सही था चओ। जहिड़े झटे में सवाइ नुक़सान जे कुझु कोन्हे। अञा पोइते माण्हू वेंदो हुजे अॻिते न थींदो हुजे अदा। हा दी ॾिसो न पुराणे तारीख़ पोइ दौर में वञो सूमरा समा ऐं इहे जेको मुगल इहे ॾिसो हिननि जो केॾियूं बादशाहियूं हुयूं इहे जहिड़नि झटनि जे करे हुननि जो नालो ई कोन्हे तबाह थी वियो। सो इन जे करे हर माण्हू पंहिंजे हिसे जो कमु कंदो हुजे ऐं कोशिश वठंदो हुजे। सभु कंहिंखे छॾे ॾींदो हुजे माण्हू पंहिंजी रमज में हले हर को। हा असां बि चऊं था ईअं तव्हांजी बि सोच ई आहे पर अलाह साईं सम्झ ॾे पर कंहिंखे सम्झ कान्हे तइलीम कान्हे त पोइ ग़लति कदम खणी था वॾी महिरबानी सम्झ लख ॾींदो हुजे ॾींदो हुजे मालिक सभिनी खे सम्झ ॾींदो हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अदा। हा सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾांहुं। वाह वाह। अदे बि फरमाइश कई हुजे सो मुंहिंजे अङण ते आया 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 ओ आया ॾींहं ख़ुशीअ जा आया। सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कयूं। हा छा थियो हुजे छा थियो हुजे असां ईंदा हुजूं छा अटे जो बोरी खणी ईंदा हुजूं हाणे हाणे हलंदो हुजे बोरी जा थका। राम भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। छा थियो हुजे वात मां गिग गड़ंदी हुजे चवंदी हुजे मुस्कुराईंदा हुजो अंधी मुस्कुराईंदा हुजनि। हा हा तूं इन करे इहो वात टेड़ियो हुजे तुंहिंजी ॻाल्हि जो मानो रखो हुजे इहो बि शुकुर कर जेको मूं ॻाल्हायो हुजे तूं त अञा साहु खणंदो हुजे।
इहो लाउड वारो असांजो बुख ते वेठो हुजे अलाए छा जेॾी महिल ईंदो हुजां बसि आवाज़ वधाए छॾींदो हुजे पोइ छा कंदो हुजे जेॾी महिल अच बसि इहो बाबा तोखे कलाम वणंदो हुजे इहो त भला ॿुधंदो हुजे न तूं माना हिते वरी तो खेचंदो हुजे थकंदो हुजे तूं हा इहो वरी जेॾी महिल अञा ओ बाने खे चांहि जो अधु कोप ॾेई ईंदा हुजो चांहि जो वरी वरी हलाए छॾींदो हुजे चांहि जो हले थोरो मां साकी पियो हुजां मां थकिजी पियो हुजां सब्र कंदो हुजे वरी हलंदो हुजे त भले थकंदो हुजे ख़बर पवंदी चांहि ॾेई ईंदी हुजी त तूं त जहिड़ो गारो कयो हुजे गारो पोइ हाणे लाउडार इहो लाउड ई पटराईंदी हुजी हाणे इहो पटराईंदो हुजे पोइ बाक़ी त थुगुल कीअं थींदो हुजे न न इहो लाउड बाउड पटे ॾींदो हुजां खणंदो जेॾी महिल अञा हीउ मुंहुं कढूं वरी हलंदो हुजे ईअं न कंदो हुजे न न बसि असां तो तूं बि जहिड़ी बद कविंदी हुजे हा इन करे मूं हाणे बांसुरी वरिती हुजे राति जो थधि में वॼाईंदो हुजां बसि राति यारो कमु कंदो ईंदी हुजे हा ईंदी हुजे हिते वॼाईंदो हुजां साल लॻनि हिकु सिखण में तोखे हा हा साल छा हुजे रातियूं वॾियूं हुजनि सो माण्हू सुम्हे सुम्हे पासा माण्हू जा थकी पवंदा हुजनि हा हा पासा छो को माण्हू कचारियूं कंदो हुजे मचनि ते वेहंदो हुजे को बुसरियूं खाईंदो हुजे हाणे उहो त तुंहिंजे गुड़ वारी चांहि पीअंदो हुजे ऐं हा जेको हुजे बाजरीअ जी रॿ पीअंदो हुजे माण्हू थधि न लॻंदी हुजे तूं बसि ॻाल्हि खे रॿ कंदी हुजे बाक़ी ठाहींदी त न हुजे ठाहींदी हुजे राजुल हथनि सां अखियुनि सां ठाहींदी हुजे पर इहा सेब त हुजनि न बसि तूं हाणे मां हिते वेही राति जो बांसुरियूं वॼाईंदो हुजां हीअ वरी मुंहुं कढी ईंदी हुजे कुझु ई कोन हुजे छा ठाहींदी हुजां बसि न त इहो पोइ 24 कलाक लाउड पियो हलंदो हुजे वरी हलंदो हुजे न न इहो लाउड छॾींदी हुजे आवाज़ो 2026 में असांजो हीउ रंग ऐं अंदाज़ जेको हुजे अव्हां जे साम्हूं न त हाणे असांजी सुवारी ऐं भटारी सिंध में पोइ हींअर हिकिड़ो त जहिड़ा झट अहिड़ा जो माना मुल्क आहे मुल्क ॻाल्हि ऐं मसो ॿियो त वरी जेको हुजे हिक ॿिए सां साड़ हाओ फनकार फनकार खे नसांदो हुजे फ़क़ीर फ़क़ीर खे न फ़क़ीर फ़क़ीर खे नसांदो हुजे अमीर ऐं घर अमीर में खे जेकॾहिं ॿ भाती हुजनि त उहे हिक ॿिए सां कोन ठहंदा हुजनि माना हिकिड़ी सलाह न हुजे तॾहिं त असां पोइते हुजूं न हुजे घर में सभु को कुटुंब गॾिजी रहंदो हुजे त उन में वरी शुरू थी वियो हुजे हा जे वरी कोई माण्हू ॿ सलाह करे गॾु हलंदा अब इहे छो गॾिया वठंदा इन्हनि जो माना इहो वॾो कमु हुजे माना हल उन्हनि खे फिटाइण में वरी जेको हुजे वरी करतब शुरू सो ॿेली इहे न कंदा हुजो मोहबत सां रहंदा हुजो ॿधीअ सां रहंदा हुजो हिक ॿिए जी सलाह सबूब सां हलंदा हुजो ऐं अॻिते वधण जी कोशिशि कंदा हुजो बाबा हिन दौर में वरी असांखे माण्हू चवनि त भाइयो तव्हां मस्करनि जी ॻाल्हि ॿुधिजे मूं चयो कहिड़ा मस्करा कहिड़नि जी ॻाल्हि कंदा चयो भाइयो मासूक सर ऐं गामो आम्हो साम्हूं तकलो हा मूं चयो बाबा इहो सभु को पंहिंजो अंदाज़ कंदो हुजे हर को पंहिंजी रोजी पंहिंजे हिसाब सां करे साड़ जी कड़ी ज़रूरत हुजे हलो 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 वालेकुम सलाम हुजेदा केरु कड़े सर कादा शहर सरारी मां इहो कहिड़े ज़िले में हुजे सांगर ज़िले में हुजे सराड़ी खां हुजे अदा सराड़ी खां ॿियो ख़ैर आहे ख़ुशि आहियो ख़ैर ख़ैर अवां ठीकु हुजो चङा भला हुजो तबियतूं बहार हुजनि अलहमदुलिल्लाह संगत खे सलाम बाबा बाबा वालेकुम सलाम तव्हांखे बि खोड़ सारा सलाम हुजनि अदा कीअं रंग लॻंदा हुजनि बा जी जी रंग कीअं लॻंदा हुजनि पेट्रोल पंप ते उते पेट्रोल पंप ते वेही ॾिसंदो हुजे पेट्रोल पंप ते असांजी टीवी आहे न उते असां ॾिसंदा आहियूं तव्हांजो प्रोग्राम असांखे तमामु बहितरीन लॻंदो आहे वाह वाह इहे कुर्बान जा सभिनी जेका बि वेठा हुजनि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो वॾी महिरबानी हुजे वॾी हवा हुजे सुभाणे इहो ॻाल्हि इहा हुजे त असां वटि इहो हुजे त
त नशे जी आदत बि वधी वई हुजे बाबा हिकिड़ो करे त पोइ आऊं छो रहिजी वियो हुजां ऐं बाबा गिला जी बात त वधी हा वई हा 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 हुजे न भला नसो हिकिड़ो करे त ॿियो हुन नशे जी बि रीस का थींदी हुजे छा ॾिसंदा हुजो कंहिं चङे कम जी रीस कंदा हुजो हा पढ़ाई ॾिसो कंहिंखे इल्म में वाधारो ॾिसो हा, हा। उते रीस कंदा हुजो हुनर ॾिसो कंहिंखे उते रीस कंदा हुजो हा। बाक़ी हाणे नसनि जी बि रीस थींदी हुजे बाबा वाह रे वाह जे कंहिंखे गाॾी हुजे त वरी चवंदा आऊं ॿेड़ो वठां पोइ छो न कर्ज़ु खणो पियो वठ बाबा ईअं न कंदा हुजो सुठनि कमनि में को तालीम में मुक़ाबिलो कंदा हुजो ॿियनि मुल्कनि सां साइंसी तौर मुक़ाबिलो कंदा हुजो ॿियनि मुल्कनि सां कंप्यूटर में मुक़ाबिलो कंदा कंप्यूटर में हुजो कंदा ॿियनि मुल्कनि सां हा। त पोइ ख़बर पवंदी हुजे त असांजी सुवारी सिंध धरतीअ जा माण्हू केतिरा त जेको हुजे अकाबर हुजनि महिनत कस हुजनि ऐं मोहबती हुजनि हा जे मज़हब ईअं हुजे हाणे बाबा को ॻोठ में अगरि कंहिंजे ॻोठ में कंहिंजी दिलि विंदराईंदो हुजे तव्हां उनजे बि पोयां पइजी विया हुजो हाणे वरी असांजा मिनिस्टर बि उन ते ॻाल्हाईंदा हुजनि हा। मिनिस्टर बि उन ते ॻाल्हाईंदा हुजनि हा साईं जे मिनिस्टर बि उन ते जे ॻाल्हाईंदा हुजनि पोइ साईं दंग थी वियो हुजे हा साईं दंग थी वियो हुजे ऐं वरी हिते जिते हा। वरी मिनिस्टर साहिब जेको असांजो हुजे हा। तालीम जो हा। उहो साईं तालीम जी ॻाल्हि खे छॾे वरी मासूक जी ॻाल्हि ते ॻाल्हाईंदो हुजे इहो त वरी साईं, इहो- इंसाफ़ न हुजे साईं 3 लख ॿार स्कूल न वेंदा हुजनि अवां उन ते ॻाल्हाईंदा हुजो राग ते फन ते तव्हां ॻाल्हाईंदा हुजो पर फन में बचो छा हुजे जेको सुठो करे उहो अव्हांखे यादि न हुजे बाक़ी जेको रबड़ करे पोइ उते अव्हां बि चओ यार इहो इन जी ॻाल्हि इहो भत खे ख़राबु कंदो हुजे इहो राग खे ख़राबु कंदो हुजे इहो हीअं थींदो हुजे की भला माण्हू पिया हुजनि पर चवंदा हुजनि बा पाणीअ खे बि रस्तो ॾिबो हुजे त वहंदो हुजे न त पोइ ॿोड़ींदो हुजे सो जेके ॻोठ में वेठा हुजनि उते मज़ाक कंदा हुजनि उन्हनि जो हक़ु हुजे अव्हां छो कंदा हुजो भला खणे गामू हुजे या ॿिया अदाकार भला हुजनि तव्हां पंहिंजे फन में अॻु भरा हुजो इज़त माणींदा हुजो माण्हुनि में नालो कमाईंदा हुजो या सिंध अव्हां जी हुजे असांजो राधली हुजे रामू हुजे ऐं बाबा असां असांजो हुजो बि ॿ ॼणा हा पर जेको हुजे ईअं सम्झंदा हुजो की वेड़े सां वेठा हुजूं हा तो असांजो न कंहिंसां बाबा जहिड़ो न झटो असी चवंदा आहियूं भले सुठियूं ॻाल्हियूं करो भला ईअं कयो तव्हां चङियूं ॻाल्हियूं खणी अचो भला हाणे असांजो जेको मिनिस्टर जेके हुजे वरी साईं तव्हांखे असांजूं अदड़ियूं भेनरूं हा। न्याणियूं घरनि में बि ॾिसी सघंदियूं हुजनि हा बाक़ी तव्हां सुठी कचारी कंदा हुजो के हा। सुठा ॿोल ॻाल्हाईंदा हाणे हुजो हाणे बसि हाणे टाइम पूरो थियो पूरो तूं बि- थी वियो हुजे। हा, तूं बि तकीर शुरू कंदी हुजे बाक़ी तुंहिंजी इहा जेका हले हा बसि हिते रेडियो खे आवाज़ फुल हुजे ईंदड़ हफ़्ते वरी ॻाल्हि का नई का इन सां खणी अव्हांजी ख़िदमत अॼु में का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजऊं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी छंछर या आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामो इरादा अवां सभिनीनि जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजनि सो हाणे वरी हिकिड़ो अहिड़ो ई सुहिणो गीत हुजे सो अव्हांजे नज़र कंदा हुजूं महदी साईं जी हुजे त छेरिया वाला मेॾा साईं गल गल लावी लावी छोड़ न जावी हा तो छोड़ न जावी हादी छोड़ न जावी सो इहो ॾिसंदा हुजो उन ऐं खां असांखे इजाज़त ॾींदा हुजो वरी ईंदड़ हफ़्ते अवां सां गॾु हुजऊं हाणे हलंदी हुजे को इहो ठाहींदी हवा हुजे में उॾ